वठी विया तुंहिंजा ॿाहिर अरबेलीअ खे वठी विया पर पोइ बि तुंहिंजा ॿाहिर मुंहिंजे सौट खे कोन छॾींदा। रबू जेकॾहिं अञा बि अदा वारनि रुस्तम खे न छॾियो न त तुंहिंजी बंदूक सां अदा मौलाद हद जे सीने में गोलियूं मां हणींदसि। कंहिंखे बि गोली हणण जी ज़रूरत नाहे अम्मा, रुगो खैरन सां मुंहिंजो बछड़ो मोटी अचे। अॼु असां सदाईं हुननि जे साम्हूं झुकिया आहियूं। हुननि जो शर्त हो त अरबेलीअ सां हुननि जे हवाले कयूं। छोरीअ खे बि वठी विया पर अञा ताईं हुननि रुस्तम खे आज़ाद कोन कयो आहे। पोइ हाणे पक सम्झ त रुस्तम खे हुननि न चाचा न, इहा दुआ ई न घुर त अदा वारनि रुस्तम खे मारियो हूंदो। अलाह कंदो त सुभाणे खैरन सां घर अची वेंदो। अलाह कंदो अम्मा, अलाह कंदो, खैरन सां मुंहिंजे बछड़े खे आज़ाद कंदा। अलाह कंदो रुस्तम ज़िंदा हूंदो ऐं खैरन सां घर मोटी ईंदो। पर चाची मूंखे वलीदात ऐं मौलादात जे वाइदे ऐं ज़बान मथां को बि एतबार न हो रहियो। त जेतिरा ॾींहं एतिरो सबुर कयो आहे न त ॾींहं ॿ बि गुज़री वेंदा। मां हींअर ई अदा मौलादात ॾे वञा थी। हुन पाण चयो हो त अरबेली घर अची वञे त हू रुस्तम खे आज़ाद कंदा। मां हींअर वञी पुछांसि थी त हू कॾहिं रुस्तम खे छॾींदा। एक बड़ो लाचार बेवस चालू तुझे हथन में भजी गयो। बुढ़ी मरण घुर्जे पर तोखे बुढ़ी मरण घुर्जे। पावल साईं जानू के असां कहिड़े वक्त बि हथ करे सघूं था। खतरो जानू मो न पर शेर खान मो आहे। ऐं उन जो सोचो शेर खान जिंदा आहे। छा शेर खान जिंदा है? जी बाबा साईं, जानू के बचाइण वारो शेर खान आहे। चइबो त जानू तव्हां जे बचण जे ख़ौफ़ खां वरी बि वञी मौत जे मुंहं में पियो आहे। बाबा साईं जानू के अञा तव्हां नाहे सुञातो। पंहिंजी जिंदगी बचाइण लाइ असांजी जिंदगी जो तो शेर खान सां करे ईंदो। मूंखे मारण सां तुंहिंजो काम जो पूरो थिए थो शेर खान त तोखे आउं न रोकींदुसि। हला गोली सीनू मुंहिंजो पुरण करे छॾ। पर हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजा शेर खान त बावल खान जहिड़े चालाक माण्हू खे फासाइण जा गुर सब जानवर जिन वटि अथई। सब जानवर जिन वटि। जानू जिन पहिरियां बि तो मथां मूं हिकु दफ़ो भरोसो कयो हो। हुनजो अंजाम छा थियो? मूं तोसां धोखो कयो हो पर बावल खान वरी मूंसां धोखो कयो। ऐं हाणे मूंखे कसम आहे पंहिंजे रब जी ज़ात जो जे तव्हां मुंहिंजे मथां एतबार कयो था त पोइ न जानू न, तो मथां एतबार कर वॾे में वॾी बेवकूफ़ी हूंदी। बेवकूफ़ी या बेवकूफी घट में घट मान कदुस। शेर खान मां तो तुंहिंजे हथनि में आहियां। तूं केॾी महिल मूंखे मारे सघी थो? पोइ मूंखे मारण में एतिरी जल्दबाज़ी छो थो करी शेर खान? जानू जिन तोखे जान जी अमान मिली सके थी पर तोखे एक सच ॿुधाइणो पवंदो। मुंहिंजी दुआ जो कातिल केरु आहे?
या क़त्ल मुझी तो आजो दुआ के मारण वारो को गैर कोनी इनके पंहिंजे पीउ खुद कत्ल कयो आहे। जेकॾहिं दुआ खे क़त्ल करणो हुयसि त पोइ हुनजी शादी सागर सां छो पियो कराए? इहो त सॼो ढोंगो बालखान जो जे तुंहिंजो मुंहिंजे मथां एतबार न आहे त तूं सागर खां पुछी सघीं थो। सागर त मरी चुको आहे, हुनखे मूं पंहिंजे हिननि हथनि सां ॻोल्ही आहियां, हिननि हथनि सां ॻोल्ही आहियां। केरु सोचे त सागर मरी चुको आहे? सागर ज़िंदा आहे, शेरखान ज़िंदा, हू बहाल खान जे कैद में आहे। जे तूं मूंखे बख़्श करी थो त बहाल खान लाइ वॾा वॾा राज़ ज़ाहिर करे सघां थो। बहाल खान कहिड़ी मुसीबत जो नालो आहे इहो सिर्फ़ु आऊं ॼाणां थो। आऊं सूबेदार रुस्तम खे आज़ाद करे छॾियो, असांजो मतिलब पूरो थी चुको आहे। वलीदाद वरी बि सोचे वठो। मूं सोचे छॾियो आहे हू ॿाहिरि अचण खां पोइ तव्हां लाइ को मसइलो न पैदा करे। हू सहे जी खल आहे। असां जहिड़नि बगड़नि जो छा बिगाड़ींदो? तव्हां हुनखे अॼु ई आज़ाद करे छॾियो। ठीकु आहे वलीदाद, जीअं तव्हांजी मर्ज़ी। चङो, ख़ुदा हाफ़िज़। मां त मां कुझु चवां जेकॾहिं तोखे बुरो न लॻई त? मासा त तूं बि कमाल थो करी, भला तूं जूं ॻाल्हियूं मूंखे बुरियूं छो लॻंदियूं? जेका दिलि में ॻाल्हि अथई चई ॾे। हिन वक़्तु रुस्तम सभिनि जे साम्हूं मरी चुको आहे ऐं रुस्तम जो चाचो ऐं उनजो सोट जेको ज़ोर उन्हनि खे लाहिणो हो लाहे चुका आहिनि। मासा त तूं साफ़ साफ़ ॻाल्हि कर त तूं चवण छा थो चाहीं? जॾहिं त रुस्तम जो केस दाख़िल ई न आहे थियो त पोइ हुनखे ज़िंदा वापसि छो पिया छॾियो? चओ सूबेदार खे त राति असांजे हवाले करे वञे, करियुसि था मिटी मां हवाले। न मासा त न, भले साईं ते कसम खणी चुका हूं, हाणे इहो ज़ुल्म कोन कंदासीं। हा, बाक़ी जेकॾहिं ॿाहिरि निकिरण खां पोइ वरी का मन मस्ती कयई न त वरी गेले खणी ईंदोमांसि। पोइ तूं भली रुस्तम जी ॻीचीअ मथां काती वहाइजांइ, हुनजा हथ पेर ॿधी तोखे मां ॾींदुसि। मासा तव्हां हिन महिल मुंहिंजो चवण नथा वठो, पर रुस्तम ॿाहिरि अची वरी मसइला पैदा कंदो। मसद जॾहिं बावल खान ऐं शेर खान बि मुंहिंजो कुझु बिगाड़े न सघिया त पोइ रुस्तम में एतिरी थूम किथे आहे? अरबेली, तो जेको मूंखे रुसवा बदनाम ऐं ख़्वार कयो, दिलि त चए थी त कचो खाई वञा। मां छा कयां? मां तोसां मोहबत थो कयां, प्यार थो कयां, एतिरो त इश्क कयां थो जो मां तुंहिंजे इश्क में अंधो थी चुको आहियां। मूंखे तोखां सवा ॿी का शइ नज़र ई कोन थी अचे। हाणे तूं ई ॿुधा त छा मां तोखे मारे सघां थो? वो खौफ छो पई करी? अरबेली, जेकॾहिं तूं ई ख़ामोश रही न त मां पाण सां गॾु तोखे बि मारे छॾींदुसि। छा ॻाल्हायां,
छा चवां? मूं त ॻाल्हाइण जो सभु वाटूं बंदि करे छॾियूं आहिनि। मूं सभु विसारे छॾियो अरबेली। मूं तुंहिंजी मोहबत में सभु ग़लतियूं दरगुज़र करे छॾियूं। पर हाणे इहो ॿुधाए, तूं हाणे त मूंसां निकाह कंदी? हा, कंदसि निकाह। पर मुंहिंजे अदा ऐं भाॼाई खे तो बख़्श कयो? न, कॾहिं बि न। हुननि खे माफ़ी न पर सज़ा मिलंदी। पोइ मूंखे बि मारे छॾ, आऊं बि लाइक़ु कोन आहियां माफ़ी जे। तूं त चई त मां हिननि ॿिन्हिनि खे बख़्श कयां, इन्हनि खे माफ़ी ॾियां। हिन बिना त तुंहिंजो दिमाग़ ख़राब कयो आहे। ऐं इन्हनि असांखे सत राज्य में बदनाम कयो आहे। असांखे किथे बि मुंहुं खणी हलण जहिड़ो कोन छॾियो अथऊं। पर ही मुंहिंजा वॾा आहिनि। अहिड़नि वॾनि खां त तूं यतीम चङी आहीं। यतीम। इन्हनि त तुंहिंजो दिमाग़ ख़राब आहे। वॾा त नंढनि खे नसीहत कंदा ऐं ही लालच में अची तोखां ग़लति कम पिया कराइनि। ही माफ़ी जे क़ाबिल न आहिनि, पर गोली जे लाइक़ आहिनि, गोलीअ जे। अदा, इहा ग़लती माफ़ कर। ॿीहर सॼी ज़िंदगी अहिड़ो कमु न कंदासीं। बोला दादा, अरबेली वारो सोन ॾिसी मां थोरो तिरकी वियो हुउसि। मूं चयो इहो सोन खपाए, सॼी ज़िंदगी ऐसे सां गुज़ारींदासीं, पर मूंखे कहिड़ी ख़बर त ओट तो। अरे तूं भेण जो ॾाज किणी सुखी ज़िंदगी गुज़ारी आहे। तूं भाउ थियो आहीं। अड़े अड़े भाउ जे मथां त लानत हुजे। मुझे तो बेशुमार अहिड़ा कम छा थो करे। वरी एॾी ॿी ग़लती कॾहिं बि कोन कंदासीं। असीं सॼी ज़िंदगी तुंहिंजा ख़ादिम थी रहंदासीं, सॼी उमिरि तुंहिंजी नौकरी कंदासीं। असांखे इहा ख़ता माफ़ कर। छतरपुराई ॿुधाए त कोन वियो त माफ़ कयो या कोन कयई, या मोटीअ ते वरी पातल रहंदा। अंदर जो त गुंडरो आहे, अलाह भलाई कंदो। अलाह बेशक भलाई कंदो। मौला असां ॿिन्ही खे पातलनि खां बचाइजांइ, सभु मोटड़ जा कचाऊं। आमीन आमीन कर कुझु कमु थिए। सोटा, वलीदाद वारनि जेको तुंहिंजे मथां ज़ुल्म कयो आहे न, उन जो हिसाब उन्हनि खां ज़रूर वठंदासीं। जेकॾहिं वलीदाद वारा ज़िंदा हुया न, सिर्फ़ तुंहिंजे करे सोटा, मूं उन्हनि खे इन करे न मारियो त किथे हू तोखे न मारे वठनि। पुट असां त तोखे सहाए चुका हुआसीं, पर शुक्र थियो जो तूं ज़िंदा वापसि आयो। इन खां वधीक पुट असांजे लाइ ॿी कहिड़ी ख़ुशी थींदी। पुट, असां लाइ इहो ई काफ़ी आहे जो तूं ख़ैर सां मोटी आयो आहीं। ॿियो रब साईं खां असांखे छा घुरिजे। हाणे हिन दुश्मनीअ खे हमेशह जे लाइ ख़तम करे छॾियो। इनखे अॻिते वधाइण में छा मिलंदो सिवाय बर्बादीअ जे? इन मां ॿियो कुझु बि हासिल कोन थींदो। तव्हां अधा वारनि खे मारे ईंदो त पंहिंजो घर बि बर्बाद थींदो। तुंहिंजो घर, तुंहिंजो हाणे को बि घर कोन्हे। पंहिंजो तूं किरदार ॾिसंदीअ न त ॿिन्ही घरनि सां तो पंहिंजो तालुक कटे छॾियो आहे। हा रुस्तम, तूं सचो आहीं। मां त उहा अभागण आहियां जंहिं पंहिंजे ई हथनि सां पंहिंजे नसीब ते बदनसीबी जी मोहर हणी छॾी आहे। मुंहिंजे इन घर में हाणे का बि जाइ न आहे। पर जेकॾहिं तूं पंहिंजे पेरनि में मूंखे जाइ ॾींदे न,
त मां पंहिंजी सॼी ज़िंदगी ख़ुशीअ सां गुज़ारींदसि, पर कॾहिं बि पंहिंजी ज़बान ते शिकायत न आणींदसि। हाणे तो लाइ रुस्तम मरी चुको है, मरी चुको। अम्मा दिल न लाए, रुस्तम पत्थर दिल ना है। कुछ ॾींहंनि खां पोइ तुंहिंजी मोहबत समझी वेंदो। बाहर खाने खत्म करने लो आसान ना है शेर खान, वो हाथी आ हाथी। जानू तो मुख्य बिना है सुञातो, यो न समझ तो मां अकेलो ऐं बाउल खान सां थियण माण्हुनि जो आहे त हू ॾाढो थी वियो। पर इहो यादि रख जानू, शींहुं हमेशा शिकार लाइ अकेलो निकिरंदो आहे। मां भी यही चाहियां थो त मुंहिंजी इज्जत बदनाम थियण खां पहिरीं बहावल खान जो कमु तमामु थिए। छा पियो सोची जानू? कुछ भी न शेर खान। कुछ त अथई दिल में, समझा थो त तुंहिंजी दिल मूं तरफ़ खां अञा बि साफ़ न आहे थी। जॾहिं त मूं पंहिंजी दिल मां सभु गैर कढी छॾिया आहिनि तो लाइ, जेकॾहिं अञा बि तो पंहिंजी दिल में बुग़्ज़ रखियो त पोइ शेर खान जन दिल में बुग़्ज़ हुजे त हिकिड़ी गोली हणी छॾिजे। इहा असांखे कीअं ख़बर पवंदी त तुंहिंजी दिल में बुग़्ज़ आहे? मुराद जन दिल बेईमान हूंदी आहे त पोइ माण्हू ग़लति कदम खणी वठंदो आहे। शेर खान एॾो ॿार न आहे जो मूंखे परखे न सघे। ऐं वॾी ॻाल्हि त एतिरो मां बेईमान न आहियां। शेर खान मुंहिंजी ज़िंदगी बचाई आहे ऐं आऊं शेर खान सां गद्दारी हाणे कॾहिं बि कोन कंदुसि। जानू जिन सां तो वफ़ादारी कई उहे ई तुंहिंजा दुश्मन थी विया, ऐं जिन खे तो पंहिंजो दुश्मन समझो उहे ई तुंहिंजे कम आहे। जे अञा बि तो पंहिंजे दिल में बुग़्ज़ रखियो न त पोइ जानू तूं इंसान न हैवान छॾिबे, हैवान। हाणे मरंदो मरी वेंदुसि, पर हिन नूर मिठे कसम आहे त तोसां सां गद्दारी न कंदो। त पोइ जानू बाबा सही सही ॿुधाए त वॾे में बहाउल खान तुंहिंजो दुश्मन छो थियो? ॻाल्हि कंदे मूंखे शर्म थो अचे, पर हाणे जे पुछी थो त ॿुधाई थो। बहाउल खान जूं नज़रूं हाणे मुंहिंजे घरवारी में आहिनि। हू मूंखे मारणु चाहे थो ऐं हुन सां शादी करणु थो चाहे। हल सुन बंदे, मूं कॾहिं जो सोचियो बि कोन त बहाउल खान एॾो कमीनो निकिरंदो। हू असांजे सोच खां वधीक कमीनो आहे। जेको पंहिंजे धीउ खे मारे सघे थो उन खां वधीक को ॿियो हूंदो?